हैदराबाद में तालीम खाते में तरक्की माणींदड़ सब्जेक्ट स्पेशलिस्ट की मान में तकरीब मुनक़िद कई वई। शहर के रूपामाड़ी रेस्टोरेंट में मुनक़िद कियल तकरीब में तालीम वाले सेक्रेटरी अकबर लगारी, को चेयरमैन स्पेशल सेक्रेटरी मोहम्मद रांझा, एडिशनल सेक्रेटरी असगर घांगरो, डिप्टी सेक्रेटरी प्यार अली लाखो, सनाउल्ला काज़ी अब्दुल गफ्फार कलोड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब में सॼी सिंध का 17 मां 18 ग्रेड में तरक्की माणींदड़ मेल ऐं फीमेल सब्जेक्ट स्पेशलिस्ट शरीक थिया। उन मौके ते सबसा हैदराबाद रीजन के अगवान इसरार अहमद शाह, ज़ाहिद हुलियो, अब्दुल रशीद सुमरो, डॉक्टर साबिर चन्ना, मुसरत शाहीन, नवीद यूसुफ राणा ऐं ॿियनि मरकज़ी उहिदेदारनि जो भरपूर इस्तक़बाल कियो। उन मौके ते इसरार अहमद शाह तालीम खाते के सेक्रेटरी अकबर लगारी ऐं मोहम्मद खान रांझा जा तौरा मञींदे तरक्की माणींदड़ आफिसरनि खे मुबारकूं ॾींदे उन्हनि खे ॿारनि की तालीम ते ख़ासि तवज्जो ॾियण जी हिदायत कई। अॼु आउं पंहिंजे सभिनी प्रोमोट थींदड़ 405 सब्जेक्ट स्पेशलिस्ट मां सीनियर सब्जेक्ट स्पेशलिस्ट ऐं असिस्टेंट प्रोफेसर थींदड़ सभिनी दोस्तनि खे लख लख मुबारकूं ॾियां थो। इन सॼे असांजे प्रोमोशन जो क्रेडिट असांजे ग्रेट सेक्रेटरी साहब खे वञे पियो, अकबर लगारी साहब खे, जन जे अचण सां उस्तादनि जा काफ़ी सारा प्रोमोशन पहिरियां बि थिया आहिनि ऐं अॼु बि असां ॾाढा ख़ुशि आहियूं त असांजा बि प्रोमोशन 405 माण्हुनि जा हिकु ई जॻह ते प्रोमोशन थिया आहिनि। हीउ वॾो कारनामो आहे। मां सभिनी दोस्तनि खे मुबारक ॾींदे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त अचो दोस्तो, तालीम खे बहितर बणाइण लाइ गॾिजी कमु कयूं। अचो पंहिंजे हायर सेकेंडरी स्कूल्स खे मज़बूत कयूं। अकबर लगारी साहब जी महिनतुनि सां अव्हांखे प्रमोशन मिलियो आहे ऐं उन्हनि जी महिनतुनि सां असांजा SS भर्ती थियण वञनि पिया। थोरे ई वक़्त में इंशाअल्लाह इंटर्नशिप ते असांजा सब्जेक्ट स्पेशलिस्ट नवां बि भर्ती थींदा। असांजी जेका कमी आहे हायर सेकेंडरी इदारनि जी, उहा जल्द खां जल्द पूरी थी वेंदी। अवल नहायत ही ममनून ऐं मशकूर आहियां अकबर लगारी साहब, सेक्रेटरी स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट, जंहिंजी कोशिशुनि ऐं कावशुनि सां असांजी 400 जे लॻभॻि भेनरुनि ऐं भाइरनि जा सब्जेक्ट स्टूडेंट जा 17 खां 18 ग्रेड प्रमोशन थिया आहिनि। इन खां अॻु में साईं लगारी साहब जे कोशिशुनि सां, उनजी जाखोड़ सां असांजे 300 जे लॻभॻि 18 खां 19 ग्रेड में एसोसिएट प्रोफेसरनि ऐं प्रिंसिपल्स जा प्रमोशन थिया आहिनि। इहे सभु कुझु इन करे मुमकिन आहे। बहितरीन ऐं सुठो तइलीम दोस्त सेक्रेटरी तालीम आहे। असीं खेसि यकीन था ॾियारायूं त सिंध जा सब्जेक्ट स्पेशलिस्ट, असिस्टेंट प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर, प्रिंसिपल तइलीम जे वाधारे जे लाइ पंहिंजी हर मुमकिन जदोजहद कंदा ऐं कोशिशि कंदा त जीअं असांजा इदारा कामयाबीअ सां हलनि ऐं पंहिंजी जदोजहद कंदा। छाकाणि तालीम ई क़ौमुनि जी तरक़ीअ जो ज़ामिन हूंदी आहे। उहो बि मुल्क का बि क़ौम तालीम खां सवाइ तरक़ी नथी करे सघे। सभ खां पहिरीं सेक्रेटरी साहब गुलाम अकबर लगारी साहब जो इंतहाई मशहूर आहियां, इंतहाई शुक्रगुज़ार आहियां, जंहिं माना तरजीह बुनियादनि ते इहो असांजा माना प्रमोशन कया। पहिरीं माना हिकु महीना तक़रीबन पहिरीं उन्हनि कयो आहे, हिनजो 18 खां 19 में प्रमोशन असांजा थिया तक़रीबन 600 खां मथे में। वरी हाणे अॼु असांजी DPC हुई 17 खां 18 में। असां इंतहाई मशहूर आहियूं साईं गुलाम अकबर लगारी सेक्रेटरी साहब जा, सेक्रेटरी एजुकेशन जा, जंहिं माना इहो माना स्टेप खयों तालीम जी बहितरी लाइ। ऐं असांजा ही प्रमोशन 405 खां मथे प्रमोशन थी विया अॼु, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। इन खां अलावा ऐं पंहिंजे मरकज़ी सदर साईं इसरार शाह जो इंतहाई मशहूर आहियां। साईं इसरार शाह आहे, जनरल सेक्रेटरी साईं ज़ाहिद हुलियो साहब आहिनि। इन्हनि तमामु घणी महिनत कई आहे। माना लगातार साल खां लॻा पिया आहिनि महिनत करणु, सेक्रेटर हेॾां भॼ दौड़ करे हीअ असांजा प्रमोशन कराया आहिनि। हाणे मूंखे उमेदु आहे जेका असांजा उस्ताद प्रमोट थिया आहिनि इंशाअल्लाह हायर सेकेंडरी स्कूलनि खे ई आबाद कंदा। या दिलदार अली चनड़, रीजनल जनरल सेक्रेटरी सबसा हैदराबाद रीजन हैदराबाद। अॼु जो ही प्रोग्राम असां पंहिंजे मरकज़ी क़यादत जी शान में रखियो आहे, जो असांजी तारीख़ में चंद ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो 705 जेको आहे सो असांजा प्रमोशन थिया आहिनि, जंहिंमें असांजा 294 18 खां 19 ग्रेड में एसोसिएट प्रोफेसर ऐं प्रिंसिपल्स जे उहिदे ते तरक़ी माणे चुका आहिनि। ऐं अॼु जेको आहे सो 405 प्रमोशन थिया आहिनि 17 खां 18 ग्रेड में। हीअ 7 जी तारीख़ में हिकिड़ी वॾी कामयाबी आहे।
ऐं इन जो वॾो क्रेडिट जेको आहे सो असांजे मरकज़ी रहनुमा सैयद इसार रमेश शाह ऐं मरकज़ी जनरल सेक्रेटरी प्रोफेसर जाहिद हुसैन रलियो साहब ऐं उनजी पूरी टीम जेका सॼी सिंध में ॾींहं राति महिनत करे हेॾी वॾी तरक़ी जेका हासिलु कई आहे, हेॾी वॾी कामयाबी माणी आहे। यकीन उनजे पुठियां तमामु घणियूं कोशिशूं, काविशूं ऐं महिनतूं जेको आहे शामिलु आहिनि। इंतहाई क़ाबिल एतिराम साईं अकबर लगारी साहब सेक्रेटरी एजुकेशन जो शुक्रगुज़ार आहियां। एजुकेशन मिनिस्टर मोहतरम सरदार शाह साहब जो शुक्रगुज़ार आहियां जिन असांजे कैडर खे अहमियत ॾेई प्रमोशन एतिरा प्रमोशन कया आहिनि ऐं असूं संदन सां ऐं संदन सां संदन ख़वाहिशूं आहिनि या मुल्क जी क़ौम जूं ख़वाहिशूं आहिनि